गुलाब लगारी भरसां सिंध जे मशहूर सूफ़ी शाइर ऐं रागी सूफ़ी नांगा फ़कीर संग जी अगुणे सरवाण ऐं ईसा फ़कीर जे विसाल बाद पहिरें उर्स मुबारक जी हिकु रोज़ा तक़रीब ॻोठ अमीर बख्श लगारी में थी गुज़री। तक़रीब जी शुरूआत सिंध जे मुख़्तलिफ़ दरगाहनि खां आयल फ़कीरनि जे संगनि पारां सूफ़ियाना कलाम ॻाए दरगाह वली मोहम्मद लगारी जे गादी नशीन नवाब इमदाद लगारी, दरगाह मोहम्मद फ़कीर खटियाण जे गादी नशीन अहमद ख़ान खटियाण, नवाब इनायत अली फ़कीर रशीद लगारी ऐं ॿियनि जी अॻवानी में मेहंदी खणी मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरी हिकु रोज़ा उर्स मुबारक जी तक़रीब जो इफ़्तिताह कयो वियो, जंहिंखे मुख़्तलिफ़ नाले वारनि मुक़रर मशहूर फुलकारू अशरफ लगारी, फ़कीर अहमद लाशारी, राशिद लगारी, अब्दुल सत्तार लगारी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कंदे चयो त सिंध खे सूफ़ियुनि जी सरज़मीन सॾियो वञे थो। उन हवाले सां हिन दौर में ईसे फ़कीर जी शाइरी मोहब्बत, अमन ऐं प्यार जो दर्स ॾिए थी। जंहिं बाद सूफ़ियाने राग जी तक़रीब थी, जंहिंमें फ़कीर अब्दुल मजीद जतोई, रामचंद भूरो, भगत भिटशाही, मेंद्रो फ़कीर गुल हसन लगारी, आचर फ़कीर अली नवाज़ नांगो, नूर मोहम्मद लगारी, दरगाह करम अली शाह जे संग समेत मुख़्तलिफ़ फ़कीर सूफ़ियाना कलाम पेश करे वेठलनि खे झुमाए छॾियो। तक़रीब में लगारी इतिहाद बाद सिंध जे सदर महबूब ख़ान सिरेवाल, डिस्ट्रिक्ट मेंबर तनवीर अहमद सिरेवाल, यूसी चेयरमैन तैमूर ख़ान समेत वॾी तादाद में माण्हुनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।